अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, रमज़ानुल मुबारक जे आमद जे सिलसिले में एसएसपी ऑफिस ठठे में अमन अमान जे हवाले सां हिकु अहम इजलास एसएसपी ठठो अदील चांडियो जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिं में वापारियुनि, मज़हबी जमायत जे अॻुवाणनि समेत पुलिस ऑफिसरनि वॾे अंग में शिरकत करे पंहिंजूं तजवीज़ूं पेश कयूं। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरियाखान खुश्क मूजिब उन मौक़े ते एसएसपी ठठो चयो त रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में अमन अमान जी सूरतहाल खे कंट्रोल करण जे लाइ सख़्त उपाउ वठण समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस नफ़री क़ाइमु करे स्नैप चेकिंग लाइ पुलिस एहलकार मुक़रर कया वेंदा। इजलास में ठठो सिटी ताजिर इतिहाद वेलफेयर एसोसिएशन जे सरपरस्त आला सैयद अल्ताफ शाह शिराजी, यूसुफ मेमन, कामरान गनी, खतीब जामिया मस्जिद ठठो, अब्दुल बासित सिद्दीकी, सैयद शबीर शाह ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।